सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाहिल अज़ीज़िल गफ़्फ़ार वल जलीलिल जब्बार वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना मुहम्मदिनिल मुस्तफ़ल मुख्तार साहिबित ताज वल मिअराज व साहिबिल इज़्ज़त वल वक़ार सल्लल्लाहु व सलामुहु अलैहि व अला आलिहि व सहबिहिल मुहाजिरीन वल अंसार। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलक़द कतबना फ़िज़ ज़बूर मिन बअदिज़ ज़िक्र अन्नल अर्द यरिसुहा इबादियस सालिहून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। हजरात उलमाए किराम, मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों भाइरों, सब खां अव्वल आउं तव्हां सभिनी खे इहा ॻाल्हि गोश गुज़ार करणु चाहियां थो त ही जलसो को बि सियासी जलसो न आहे, खालिस मजहबी जलसो आहे। असांजो कंहिं बि सियासी तंज़ीम सां, कंहिं बि सियासी पार्टी सां, कंहिं तरक्की पसंद या तनज़ुल पसंद कंहिंसां बि असांजो सियासी तहरीक सां असांजो ताल्लुक न आहे। असीं फ़कीर कुंड में वेही अल्लाह अल्लाह करण वारा आहियूं। ऐं मूं पंहिंजी ज़िंदगी में अॼु ताईं कंहिंखे बि वोट कोन ॾिनो आहे। इन उन्वान खे मुंतखिब करण बाज़ ज़हननि में ये ख्याल आहिनि त तव्हांखे कहिड़ी ज़रूरत पई आहे जीअं सिंध जे उन्वान खे मुंतखिब करण जी। हकीकत इहा आहे त असांखे सिंध धरती सां प्यार ऐं मुहबत आहे। छो त सिंध जी मिट्टी मझां असीं पैदा थिया आहियूं। सिंध जे खमीर में असांजे मिट्टी खे ॻोहियो वियो। सिंध जे पाणी में उन धरती सां असांखे यकीनन प्यार ऐं मुहबत आहे। असांजो ईमान आहे त हिन पूरी कुर्रे अर्ज़ जे मथां, हिन पूरी धरती जे मथां अगर का इज्जत वारी धरती आहे, शान मकाम ऐं दर्जे वारी धरती आहे त उहा मदीना मुनव्वरा गुंबद खदरा जी धरती आहे। इन ॻाल्हि जे मथां पूरी उम्मत जो इत्तफाक आहे। आले हदीस, उलमाए देवबंद, उलमाए बरेलवी, उलमाए गैर मुकल्लिदीन, सभिनी जो इन ॻाल्हि जे मथां इत्तफाक आहे त गुंबद खदरा जी सरजमीन जंहिंमें मदीने वारो साईं हींअर जलवा नुमा आहे, इहा धरती सारी दुनिया जे मस्जिदुनि खां भली आहे, पर इहा धरती बैतुल्लाह शरीफ खां भी भली ऐं फज़ीलत। उन धरती सां असांजी रूहानी मुहब्बत ऐं रूहानी तअल्लुक आहे। सरजमीन हिजाज सां, सरजमीन अरब सां, या जेकी मजहबी मुकामात आहिनि उन्हनि सां असांजो रूहानी तअल्लुक आहे, जिस्मानी मुहब्बत आहे।
उन धरती जे मट ऐं मिसिल असां कंहिं बि धरती खे नथा समझूं जेको मदीने वारी धरती सां असांखे प्यार ऐं मोहब्बत। उन रूहानी ताल्लुकात खां बाद में अगर असांजे नज़रुनि में का मोहब्बत वारी का इज्जत वारी धरती आ त असांजी मिठी धरती सिंध वारी धरती है। छो त सिंध उहा धरती आ जंहिंजे मिट्टीअ मझा अल्लाह जे कामिल वलीयन अकमल औलिया सुलहा आबिद ज़ाहिद सालिह सूफी दुर्वेश कलंदर अल्लाह जा बरगुज़ीदा बाना हिन धरती मझा पैदा कया। ऐं इन धरती जे अंदर चप्पे चप्पे ते जंहिं ज़िले में वञी जंहिं तालके में वञी जंहिं शहर में वञी तोखे वलीयन जा आस्थाना ऐं दरबारूं नज़र। ही उहा धरती आ ऐं सिंध उहो वतन प्यारो आ जो मुझे दिलबर मोहम्मद करीम पंहिंजे पाक हथनि सां या पंहिंजे कातबन जे ज़रिए सिंध वारनि ॾे मदीने वारे साईं ख़त लिखियो आहे। न चई सुभान अल्लाह। मखदूम जाफर बूबकाई उन पंहिंजे किताब में लिखियो आहे। ऐं इहा ॻाल्हि मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी भी लिखी आहे। इहा ॻाल्हि मखदूम पीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैह पंहिंजे ब्याज में भी लिखी आहे त मदीने वारे साईं जॾहिं तबलीगी ख़त लिखिया हरकल बादशाह खे लिखियो, ईरान जे कसरा खे लिखियो, नजश जे बादशाह खे लिखियो, उन वक्त में मदीने वारे साईं सिंध वारनि ॾे भी ख़त मोहब्बत लिखियो। ऐं मदीने वारे साईं जा असहाबी सिंध ॾे आया, सिंध में आया ऐं हिते तबलीग कयूं ऐं आदे रिसालत मआब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में उहा नबूवत वारी थदड़ी हवा जेका हिजाज मजा घुली उन जा खुशबूदार झोंका उन जी उहा लज़ीज़ खुशबू उहा वणंदड़ सुरहान उन आदे रिसालत मआब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में सिंध धरती ते पहुची चुकी हुई। ऐं बाज़ मुहक्किकीन जे बकौल त सिंध जा माण्हू हज जे लाइ हुजूर जे दौर में मदीने पहुता हुया। हिकिड़ो सिंधी काबे जो तवाफ पियो करे, बहराड़ी जो माण्हू मक्के पाक में पहुतो पुछा पियो करे त जे नबूवत जो ऐलान कयो आहे उहो सोणो मोहम्मद करीम किथे आहे। जेॾी महिल पुछा कयई त मदीने वारे साईं हुन नो वारद माण्हू उन सिंधी उन सबा जे सिंधी के मदीने वारे साईं ॾिठो ऐं हुजूर आकाए दो जहां उन सां सिंधीअ में ॻाल्हायो, फरमायो त अदा ओए ही उहा पाक धरती आ जेका आलिमन बरगुज़ीदा बानन सालिहन जी धरती आ, औलिया जी धरती आ। ऐं अज दिल खोले बुधाया तव्हां खे ऐं तव्हीं भी दिल खोले बुधो। मुखे दुख पहुतो इन ॻाल्हि जो असांजे के कौम मुसलमान कौम जे के भाउ तानो ॾिनो त सिंधी जाहिल आहिनि, सिंधी ॼट आहिनि, सिंधियुनि वटि इल्मु कोन्हे, सिंधी बुज़दिल आहिनि। ॿुधाइण चाहियां थो त सिंधी बुज़दिल न आहिनि, सिंधी जाहिल न आहिनि। जेकॾहिं बरे सगीर जे अंदर जेकी भी दरसगाहूं आहिनि दरगाहूं आहिनि उते जेको फैज़ आहे जेको इल्मु आहे उन जो मर्कज़ ऐं सरचश्मो आहे त सिंध सॻोरी आहे। अज़ीज़ान गिरामी सुहा सित्ता जेकी 6 हदीस जा किताब हैं मोतबिर किताब जेके मदारस में पढ़ाया वजन था उन किताबन मजा सुनन इब्ने माजा हदीस जो किताब आ जेको दर्शन में पढ़ायो थो वने, पंजाब वारा भी पढ़न था, हिंदुस्तान वारा भी पढ़न था,
अरब में, अजम में, यमन में सुनन इब्ने माजा पढ़ाई थी वने। उन सुनन इब्ने माजा जे हदीसुन में एतिरियूं कई हदीसूं आहिनि जन हदीसुन जा रावी सिंधी आलिम आहिनि। अगर सिंधियुनि खे तव्हां जाहिल था सॼो त पोइ इब्ने माजा छो था पढ़ायो? सुनन नसाई जे अंदर हजरत मुहद्दिस नजी रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको असुल सिंधी सिंध जो आलिम उन जी मरवी हदीसूं सुनन नसाई में मौजूद आहिनि। अल्लाह से कमी बेशी माफ कंदो पर 300 को मथे रिवायतूं मुस्नद अहमद बिन हंबल में एड़ियूं 300 का मथे रिवायतूं आहिनि जन जा रावी सिंधी आलिम आहिनि। आला हजरत अहले सुन्नत जो इमाम अगवान आला हजरत उन जूं सनदूं खोले ॾिस। आला हजरत जे सनदुनि में जितों भी खैराबादियुनि खां सनद वञे या जेब पासे का सनद वञे तो उन जे सनदुनि में, उन जे उस्तादनि में, आला हजरत जे मशाइखनि में तोखे सिंध जा आलिम नज़र ईंदा। अजीब ॻाल्हि आहे जेको पंहिंजे मुर्शिदनि खे जाहिल चवे, पंहिंजे अकाबिर खे जेको बेइल्म चवे त उन वटि कहिड़ो इल्म हूंदो? जवाब ॾियो। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इमाम औज़ाई जेके 4 फिक़ही मजहब आहिनि, हनफी, हंबली, शाफी, मालिकी, उन खां सवाइ हिकिड़ो 5 मजहब फिक़ह जो आहे इमाम औज़ाई जो फिक़ह, जेको असांजे बरे सगीर में औज़ाई जा मञण वारा घटि आहिनि पर अरबनि में अॼु ताईं बि औज़ाई जा पैरोकार आहिनि। इहो इमाम औज़ाई जेको फिक़ह जो इमाम आहे, असुल में इमाम औज़ाई सिंधी आलिम आहे, जंहिंजा अरब में ऐं अजम में जंहिंजा पैरोकार आहिनि पूरी दुनिया जे अंदर। इहो इमाम औज़ाई जेको वक़्त जो इमाम आहे, असुल में इहो बि सिंधी आहे। सिंध जा आलिम मस्जिद नबवी में गुंबद खदरा जे अॻियां महबूब जे रोज़े अतहर जे साम्हूं वेही सिंध जा आलिम अरबनि खे पढ़ाईंदा हुआ। सिंध जा आलिम अरबनि खे पढ़ाईंदा हुआ। ऐं मां बिला मुबालगा थो चवां त मूं यमन जे आलिमनि जूं जेके उस्तादी सिलसिले जूं सनदूं आहिनि उहे ॾिठियूं आहिनि, इराक जे आलिमनि जूं सनदूं ॾिठियूं आहिनि, शाम जे आलिमनि जूं सनदूं ॾिठियूं आहिनि त इराक जे आलिमनि जा उस्ताद सिंधी आहिनि, शाम जे आलिमनि जा उस्ताद सिंधी आहिनि, यमन जे आलिमनि जा उस्ताद सिंधी आहिनि। पूरी दुनिया जे अंदर, पूरे आलम इस्लाम जे अंदर जेको इल्म हदीस फैलियो आहे उन्हनि जो कड़ो किथे न किथे वञी कंहिं न कंहिं सिंधी आलिम सां किथों न किथों उहे सिंध जे सिंधी आलिमनि जे फैज़ ते इहे रोशनी वठी ॾींहं मां ॾींहों, लाट मां लाट ॿरंदी वई जहान रोशन थींदो। हाँ सुभान अल्लाह। छो त मदीने वारे मीर खे सिंधी प्यारा आहिनि, सारी उम्मत प्यारी आहे, महबूब खे सारी उम्मत प्यारी आहे, पर सिंध जे माण्हुनि सां महबूब जो वधीक प्यार ऐं शफ़क़त। बस इन ॻाल्हि खे वधीक न खोलबो। पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे तक़रीबन 17 साल थिया आहिनि या 18 साल मुंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे। साल में अल्हम्दुलिल्लाह 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 हिकु भेरो 2 भेरा मदीना मुनव्वरा हाज़िरी थींदी आहे। जेका मौसम सिंध जी ॾिसंदो आहियां उहा साॻी मौसम मदीने जी हूंदी। सिंध में सर्दी हूंदी आहे, हिते सर्दी जी मौसम में मदीने वञो त मदीने में उहा साॻी मौसम मिलंदी आहे। अजीब इत्तफ़ाक़ इहो मूं पंहिंजे मुशाहिदे में ॾिठो आहे। सिंध में मीहोगी हूंदी आहे, झुड़ ककर हूंदा आहिनि, मदीने में पहुचंदा आहियूं त मदीने में बि झुड़ ककर हूंदा।
मदीना मुनव्वरा जे अंदर जेका मौसम दिसी सिंध ने मोटंदा आहियूं मदीने में मींह पियो वसंदो आ त उहे ककर उत्तर पार खां ओलह पार खां सिंध ने भी ईंदा आहिनि ऐं सिंध में भी वसकार रहमत जो जेके हवाऊं जेके थधियूं हवाऊं मदीना मुनव्वरा में घुलंदे ॾिसंदो आहियां उहे मुअत्तर फज़ाऊं असांजे सिंध में भी अल्लाह जे रहमत वारियूं हवाऊं ईंदियूं। अजीब यकरंगी आ मदीने जी मौसम ऐं सिंध जी मौसम जी अजीब रंग यकरंगी आ मदीने जे माण्हुनि जी ऐं सिंध जे माण्हुनि जी। असांजो हाफ़िज़ साहब मदीना मुनव्वरा में घणा साल रही आया आहिनि। एक सिंधी मस्जिद में तरावीह भी अरबन के पढ़ाई आया आहिनि। हाफ़िज़ मोहम्मद रमज़ान साहब पुछी ॾिसो न त सिंध जे माण्हुनि जूं आदतूं मदीना मुनव्वरा जे माण्हुनि जूं आदतूं ऐं सिंध जे माण्हुनि जूं आदतूं हिक ॿिए में मिलंदियूं आहिनि। मेहमान नवाजी प्यार शफकत मोहब्बत जेको पाबो जेका रहमत जेका राफ़त मदीने जे माण्हुनि में रब रखाई आ उहो रंग सिंध जे माण्हुनि में भी नज़र ईंदो आहे। छो त सिंध जे माण्हुनि जो मदीने वारे साईं सां वधीक प्यार। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। बुधो किताब कशफुल महजूब किताब अल-लुमा जेको तसव्वुफ जी दुनिया जे किताबन जी मां किताब सरबा किताबुल लुमा अबू नसर सराज तोसी रहमतुल्लाह अलैह जो किताबुल लुमा जेको तसव्वुफ में सभिनी का अगाटो किताब आ। उन किताब में लिखियल आ त हजरत सुल्तानुल आरिफीन सैयदना बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह जो मुर्शिद सिंधी हो। नचे जुबान अल्लाह। हाँ हजरत बायजीद बुस्तामी वो बायजीद बुस्तामिया जो फरमाए तो मन अरिफ इस्मी व इस्म अबी व इस्म बलदी फदखल अल जन्ना जे मानू मुझे नाले जी खबर हुजेस मुझे पीर जे नाले जी खबर हुजेस मुझे शहर जे नाले जी खबर हुजेस मुझे शहर जे नाले जी खबर हुजेस मु रब का दुआ घुरिया रब उनके जन्नत में दाखिल कंदो। काल समझो साईं जो नालो आ तैफूर बायजीद बुस्तामी जो नालो तैफूर कुनियत है बायजीद या अबू यजीद ऐं शहर तस बुस्ताम। साईं फरमाइंदा जंहिंखे इहे टे ॻाल्हियूं मालूम हुजनि मूं दुआ घुरिया रब उनखे जन्नत में दाखिल कंदो। उन बायजीद बुस्तामी जो मुर्शिद हजरत अबू अली सिंधी हजरत अबू अली सिंधी जेको अबू अली सिंधी हजरत सैयदना बायजीद बुस्तामी जो मुर्शिदा ऐं बायजीद बुस्तामी खुद फरमाए थो त तौहीद जी ऐं अल्लाह जे मारिफत जूं जेके ॻाल्हियूं मूंखे अबू अली सिंधी सेखारियूं न अरब में ॿुधम न अजम में ॿुधम उहा तालीम मूंखे सिंधी मुर्शिद खां मिली। ॻाल्हि सम्झ में अचेव थी? हाँ सुभान अल्लाह। हजरत अबू मूसा देबुली देबुल जो बंदर हुयो इन में आलिम थी गुजरियो हजरत अबू मूसा देबुली जेको 261 हिजरी में जे वफात कई आ इहो हजरत बायजीद बुस्तामी जो शागिर्द आ। सुल्तानुल आरिफीन का फैज ॾियण वारो बि सिंधी आ त फैज वठण वारनि में बि को। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हुलियतुल औलिया इमाम अबू नुएम इस्फहानी जो किताब आ उन लिखियो आ त हजरत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह जने मारिफत जूं अल्लाह जे मोहब्बत जूं ॻाल्हियूं कंदो हो फरमाईंदो हो त मुझे राज़न के ऐं इसरारन के ॿियो को समझे न समझे पर मुझो सिंधी मुरीद समझी वेंदो आ। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह।
सिंध जो हिकड़ो आलिम नालो थस अहमद बिन सिंधी, नालो थस अहमद बिन सिंधी, जंहिंजी वफ़ात 359 हिजरी में, माना 4ठी सदी जो बुज़ुर्ग, 4ठी सदी हिजरी जो। अल अंसाब अरबी में किताब आहे, हींअर मदीने शरीफ में घुरायो आहे। अल अंसाब समानी जो 5 जिल्दनि में किताब आहे, उन में इन सिंधी आलिम जे बारे में लिखे थो। ऐं इहा साॻी ॻाल्हि ख़तीब बगदादी बि लिखी आहे, शुज़रात ज़हब वारे बि लिखी आहे त शेख अहमद सिंधी सिक्का मोतबिर रावी हुयो, जॾहिं दुआ जे लाइ हथ खणंदो हो त उन जा हथ कॾहिं ख़ाली न मोटिया। हीअं हथ खणी दुआ घुरंदो हो, जीअं चवंदो तीअं थी पवंदो, न चई सुभान अल्लाह। ऐं इहो अबू नुएम इस्फहानी, इहो इने सिंधी आलिम जो शागिर्द आहे, जंहिंजो किताब हुलियतुल औलिया पूरे आलम इस्लाम में पढ़ियो ऐं पढ़ायो वेंदो आहे, हर लाइब्रेरी जी ज़ीनत बणबो आहे। इन किताब जे मुसन्निफ जो उस्ताद सिंधी आलिम आहे। हाँ सुभान अल्लाह। हजरत अहमद बिन अब्दुल्ला देबुली बुजुर्ग आहे, जेको इमाम हाकिम जे मुस्तदरक लिखियो आहे, हदीस जो किताब आहे मुस्तदरक इमाम हाकिम। इन किताब जे लिखण वारो इमाम हाकिम शहीद, इन जो उस्ताद जेका हदीस वरतई, जेका फैज़ वरतई, इमाम हाकिम जेको साहिबे किताब आहे, जे किताब हदीस लिखियो आहे, इन जो उस्ताद सिंधी आलिम आहे, जंहिंजो नालो आहे अहमद बिन अब्दुल्ला देबुली। हाँ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहो उहो आलिम आहे जंहिं सिंध मां फैज़ विरहायो त निशापुर में वञी पहुतो, ईरान जे माण्हुनि खे फैज़ ॾिनई, अरब जे माण्हुनि खे फैज़ ॾिनई, शाम जे माण्हुनि खे फैज़ ॾिनई। वाह सिंधी आलिम तव्हांजो शान, सुभान अल्लाह। हिकड़ो ॿियो आलिम आहे जंहिंजो नालो आहे अहमद बिन मुहम्मद हाफिज जाहिद देबुली मिस्री। अबा इहो बि 4ठी सदी जो बुजुर्ग आहे, 4ठी सदी हिजरी जो बुजुर्ग आहे, जंहिं आलिम जी ख़िदमत छा आहे जो सिंध मझां फैज़ जो ककर थी वञी मिस्र में उठो। किथे उठो? मिस्र में। पहिरियों ईरान में वियो, हे ॿियो आलिम आहे जेको मिस्र में वियो। मिस्र जा जेकी उन वक्त जा आलिम हुया, मशाइख हुया, उहे हिन जा मुरीद थिया, हिन जे हल्के दर्स में आया। ऐं इन सिंधी आलिम पूरे मिस्र में वञी हदीस जो फैज़ खिंडायो। वरी बि चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहो उहो आलिम आहे जंहिंजे बारे में तबकातुल कुबरा जे अंदर हजरत इमाम सुबकी, हिकड़ो तबकात कुबरा इब्न साद जो आहे, ॿियो इमाम सुबकी जो आहे तबकात। उन तबकात में इमाम सुबकी लिखे थो पियो त इहो अहमद बिन मुहम्मद हाफिज जाहिद देबुली एॾो त वॾो आलिम हुयो, एॾो त साहिब करामत हुयो, जो अल्लाह ताला जल्ल शानू उन जे ज़बान में तासीर रखी हुई। जेॾी महिल बयान कंदो हो त माण्हुनि जे दिलयुनि ते छांइजी वेंदो हो, ऐं जेॾी महिल बयान कंदो हुयो त ख़ल्क उन जे फैज़याब थींदी ही, ख़ल्क जे अखियुनि में लुड़क वही पवंदा हुया। पर एॾो वॾो आलिम दर्ज़ को कम कंदो हो। छा कंदो हो? दर्ज़ को कम कंदो हो। कंहिंखां चंदो न वरतई, कंहिंजे अॻियां हथ सुवाल जो न फैलाई। दर्ज़ को कम कंदो हो, कपड़ा सिबंदो हो, उन में पंहिंजो गुज़र सफ़र कंदो हुयो, ऐं हदीस जो इल्म दुनिया वारनि खे सेखारींदो हो। चओ न सुभान अल्लाह। हाँ सुभान अल्लाह। ॿियो सिंध जो आलिम आहे, 321 हिजरी में वफ़ात कई थी, नालो आहे रजा सिंधी, जेको सरबोह रुकनुन मिन अरकानिल हदीस, हदीस जे रुकनन मझा हिकड़ो रुकन।
हदीस जे रुकनन मजा हिकड़ो रुकन इहो सिंध मजा निकतो ईरान में वियो उते इस्फराइनी जे नाले सां मशहूर थियो। इन जा किताब जेकी सॼी दुनिया में अॼु भी पढ़िया था वञनि पिया असल में इहो आलिम भी सिंध जो हुयो। हाँ सुभान अल्लाह। शेख हयात सिंधी ऐं शेख आबिद सिंधी खां अॼु पूरी दुनिया वाक़ुफ़ आहे। शेख हयात सिंधी उन जूं ख़िदमतूं, शेख आबिद सिंधी उन जूं ख़िदमतूं। हींअर वियुसि मदीना मुनव्वरा जे कुतुब खाने में त हेड़ो थुल्लो किताब रखियो हुजे, हेड़ो थुल्लो, घटि में घटि 500-600 सुफ़नि ते थुल्लो किताब हुजे। मथों लिखियो पियो हुजे अशेख अल आबिद अज़ाहिद अल आबिद अंसारी असिंधी। अरब जे आलिमन किताब लिखियो आहे। इमामुल उलमा फी असर, पंहिंजे ज़माने जे आलिमन जो इमाम शेख आबिद सिंधी अंसारी, जेको असुल सेवण जो सिंधी हुई। न चई सुभान अल्लाह। ऐं इहो आलिम आहे जे मुखा में वञी, यमन में वञी तबलीग कई आहे। यमन जे बादशाह जे वज़ीर पंहिंजी न्याणी हिन खे शादी कराई आहे। यमन जे बादशाह पंहिंजो काज़ी उल कुज़ात करे रखियो आहे। साईं छा चइबो काज़ी उल कुज़ात खे? चीफ जस्टिस। असां वारो इफ्तिकार वीचारो वते थो इहे। सुभान अल्लाह। चीफ जस्टिस आहे बादशाह जे तरफा मुक़रर थियल। इहो सिंध जो आलिम आहे। वरी यमन मजा मदीने पाक आयो त मदीना मुनव्वरा में गुंबद खदरा जे साम्हूं वेही दर्स ॾींदो हो त सारी दुनिया जा तालिबुल इल्म अची हदीस जो फैज़ शेख आबिद सिंधी खां हासिल कई। मूंखे त हैरत लगी आहे जो उन जूं रुॻे सनदूं जेको जन किताब पढ़िया अथसि, जन वटि पढ़ियो आहे, उन्हनि उस्तादनि जूं सनदुनि जो किताब 2 जिल्दनि में छपियो आहे। हसर शारिद फी असानीद शेख मोहम्मद आबिद 2 जिल्दनि में किताब छपियो आहे। रुॻे बुज़ुर्ग जूं सनदूं गॾु थियल आहिनि, कहिड़नि कहिड़नि उस्तादनि वटि पढ़ियो आहे, कंहिंखे फैज़ ॾिनो अथई। हाँ तव्हां छा सम्झो आहे सिंध जे आलिमनि खे? छा था समझो त को सिंध जा आलिम छा हुननि जूं ख़िदमतूं आहिनि? अरे वाह चीकम त कढवा त हिकिड़ो वेही थो साम्हूं लियो चीकम वेठो का चओ सलाद पढ़ो। सुभान अल्लाह। अबू मैशर सिंध जो आलिम, अबू मैशर जेको मगाजी जे इल्म जो इमाम सरबो आहे। साईं हाफिज़ साहब किताबुल मगाजी जेको वाक़दी लिखियो आहे, वाक़दी मशहूर नालो आहे। वाक़दी मगाजी जे अंदर जंगुनि जा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में जेको जंगूं थियूं उन जे बयान के मगाजी सरबो आहे। उन मगाजी जो इमाम सरबो आहे वाक़दी के, जे किताबुल मगाजी 3 जिल्दनि में लिखियो आहे। उन किताबुल मगाजी लिखण वारे वाक़दी जो उस्ताद सिंधी आलिम आहे जंहिं वटो मगाजी जो इल्म सिखियो आहे। हाँ सुभान अल्लाह। इहो सिंध जो आलिम आहे जो अरब जा इमाम हिन जे दरवाजे जी जुती सिधी करण वारा शागिर्द आहे। हाँ हे त ॿुधई जेके हितों ॿाहिरि निकिरी विया, भला जे सिंध में अंदर खणी नज़र कर त सुभान अल्लाह लवारी शरीफ खां वेंदे रोज़े भणी रहबर ताईं। हाँ कहिड़ो ज़िलो आज दे वली न आहिनि, केड़ो तालको आज दे वली न आहिनि, केड़ो शहरा केड़ो ॻोठा जिते अल्लाह जे दोस्तन जो दरबारू न आहिनि। पर वली बि अहिड़ा जो सुभान अल्लाह शींह सुता पिया है। हाँ हिकड़े हिकड़े वली सगोरे सिंध जे हिक वली जी तारीख़ पढ़ंदो वञ, खुदा जो कसम ॾंदे आङिरियूं अची थियूं वञनि त सिंध जे बुज़ुर्गनि जो छा कमाल, छा फैज़, छा रहमत, छा बरकत उन्हनि दुनिया वारनि खे वंडे विराए ॾिनी। सिंध जे आलिमनि ॾे निहार
तो उन्हनि जो मिसल कोन थो मिले। सिंध जे सूफियुनि ॾे निहार, अहिड़ा सूफी नथा नज़र अचनि। वदा सिंध जे दानिशवरनि ॾे निहार, रब्बुल आलमीन सिंध जे दानिश कदो बनायो आहे सिंध सगोरी खे। जेकॾहिं सिंध जे इल्म खे निहार, फहम खे निहार, मेहमान नवाज़ी खे निहार, वाह वाह जूं रब जूं रहमतूं आहिनि सिंध जे मथां। सुभान अल्लाह। हाँ, जे सिंधी बुजुर्गनि जूं कशफ ऐं करामतूं ॾिस त अकुल हैरत में आहे। जे सिंध जे आलिमनि जो इल्म ॾिस त सुभान अल्लाह। जे सिंध जे आलिमनि जी ख़त लिखण जी सूरत ख़ती ॾिस त सुभान अल्लाह। सिंध जे आलिमनि जा अखर तोखे ईअं नज़र ईंदा जे मोतियुनि जा दाणा। हाँ, मुंहिंजा वालिद गिरामी पढ़िया हुया, इल्म पढ़िया हुया। हजरत मौलाना मोहम्मद इसहाक कड़ियाई, सब जो रहमतुल्लाह अलैह। मौलाना मोहम्मद इसहाक कड़ियो गुलामुल्लाह दादू जिलो तालको खैरपुर नाथन शाह आलिम सगोरो वडो जय्यद आलिम हुयो। उन जो हिकड़ो वाक़ियो आ त को माण्हू पाड़े श्री आयुसि, सही हली निकाह पढ़ायो। आलिम सगोरो निकाह पढ़ वियो। खुदा जी कुदरत, उन निकाह में को फड्डो हो, मौली साहब खे ॿुधायो कोन, हे त निकाह पढ़ी आयो। उन ते को फड्डो हुयो जो हो निकाह ते निकाह थी वियो। ॻाल्हि समझजो सही। उहा ॿी धुर हली वई कोर्ट में। हैदराबाद जे सेशन जज वटि केस हलियो। जज हुयो वाणियो, अंग्रेजनि जो दौरे हुकूमत हुजे, पाकिस्तान ठहण खां अॻे जी ॻाल्हि। जज हो वाणियो। जज खे बि शौक़ु थियो त मिड़ई मौलवी खे का सज़ा ॾियां, मौलवी खे का सज़ा ॾियां। जज जो बि इहो ख़्यालु हुजे। केस हलंदो रहियो, हाज़िरियूं थींदियूं रहियूं। मौली साहब खे बि पक थी त बणंदा हे जज मूंखे छॾींदो कोन। चई त हाणे कंहिं अलाह वारे खां का दुआ वञी घुरायां। न चई सुभान अल्लाह। निगाहे वली में ये तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी। ये अल्लाह वाले देते हैं सब कुछ, मगर इनसे लेने का चाहिए ढब कुछ। दरे फैज़ हक बंद जब था न अब तक, वलियों की झोली में अब भी ये सब कुछ। जान के वली के बुजुर्ग खां वही दुआ घुराया त का मुश्किल टरे। के माण्हू चयोसि त बाबा तू वञ, हैदराबाद में तिलक चाढ़ी ते मस्त फ़कीर वेठो अथई, उन खां वही दुआ घुरा। हैदराबाद में तिलक चाढ़ी ते मस्त फ़कीर वेठो अथई, उन खां दुआ घुरा। जे उन दुआ घुरी त तुंहिंजी मुश्किल हल थी वेंदी। साईं मौली साहब उतो हलियो दादू मजा सफ़र कंदे। उन वक़्त में सवारियुनि जी सहूलियत घटि हुई तमामु। सफ़र कंदे जीअं हैदराबाद जे पहुतुसि तिलक चाढ़ी ते, ख़बर पई त हा बराबर दुर्वेश वेठो आहे, पर सफ़ा नांगो अलफ। मौलवी माण्हू, आलिम माण्हू जी पराई उघड़ ॾिसण बि गुनाह, पराई उघड़ ॾिसण गुनाह। हे नांगो वेठो आहे, हिन को हाणे कहिड़ी दुआ घुराए। जे पोइते हटी बीठुसि, आयो बयां पंध बि करे, हाणे दुआ बि घुराइणी आहे, पर हे नांगो हिन खां कीअं। जे मूंखे ॾिसण सां मूंखे थोरो दिलि में नफ़रत थी, हाणे हे कहिड़ी दुआ घुरंदो। त हीअं मूं ॾे निहारे जहिड़े मौलवी हेॾे आहे, हेॾे मूंखे ज़ोर अचे ॾे। बेड़ा हिन खे कीअं ख़बर पई त मां मौलवी आहियां। पोइ ॾिसी सभिनी में मां पोयों बीठो हुजां, ख़ल्क ॿी वेठी पासे में हुजेसि। मूंखे ॾिसी चई मौलवी हेॾे ज़ोर ॾिएजे। कि हल भेड़ा हाणे ज़ोर ॾियां त मां पियो परे मुंहुं लिकाया त उघड़ ते नज़र न पई, हाणे हिनखे ज़ोर कीअं ॾियां। पराई उघड़ ॾिसण गुनाह।
तो मां दिल में पे ये सोचा तो ये मुखे दिसी चई तो हाँ निकाह ते निकाह पण सवाब आ, बाकी फकीर के ज़ोर ॾियण गुनाह। हल भेण मारे भी तो हाणे वधियो सघते पर घाटो हेठ कयो आलिम सही आलिम आलिम है अगते जो आयस पर घाटो हेठ कयो अचा पो अचे पुठाड़न के पोयो वेही ये पुठाड़न के बटे जोर नमाज चाहण वण वण सेवण वण मखदूम बसर दिन सेवाणी वण मुझे मेहरबानी कयो दुआ घुरो मां खुदा जाने तो मां कसम दुखणा मूं न पैसो वरतो आ न लालच मां ये वणी मुफ्त में निकाह पढ़िया मुखे फडे जी खबर हुजे आया इन जी तो मां निकाह ही न पढ़ा मां मुफ्त में मिस्कीन फासी विया दुआ घुरो चयो मां वन बसर दिन सेवाणी दे मां जो हाणे मस्त सा वधीक गाल्हाइण भी ठीक ना है वरी से मोटिस पोइते वरी से सफर कंदे 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 वरी सेवण जे पोतुस पर ची भुख भी ॾाढी लगी वाट ते ये दिल में पे सोचा त एडी भुख लगी आ जे ब बुसरियूं मिलन जे ब बुसरियूं मिलन त कर खाई वञा हलियो दिल में पे सोचा अब बुसरी समझो था हां हाणे त विया बुसरियुनि जा रवाज ही निकरी चे दिल में पे सोचा त जे कर ब बुसरियूं मिलन त खाई वञा चे सिद्धो सेवण शरीफ जे पोतो आ मखदूम बसरदीन किथे आ मखदूम बसरदीन सेवाणी किथे आ जे पुछाए पियो जो इहो तो वञे पियो जे मुखे ॾिठई ॾिसी ऐं चई त हां पाण को कम न थियुसि तोखे बसरू ॾे मोकिलियो अथई पंहिंजो नालो अधूरो वठी जे पाण खां कम न थियुसि तोखे बसरू ॾे मोकिलियो अथई हाणे वे मौलवी वे कि मुखो न हाल वरतई न पुछई न खबर न चाल ॾिसण सां ई अची पाण खां कम न थियुसि तोखे बसरू ॾे मोकिलियो अथई वे मौलवी जे मूंखे वेहारे पाण वियो घर ॾे थोरी देर गुज़री त मोटी आयो ॿ बुसरियूं हुजनि से मथो मखण जो चाणो पियो हुजेसि जे खा चई हाणे मां बुसरियुनि जी दिल में ॻाल्हि कई हे बुसरियूं ॿई खड़ी आयो जे बुसरी खादम हिकड़ी खादम ढ्रओ थी वियो हाणे हथ कढियुम जे खा न सॼी वाट पियो चवंदो अची ॿ बुसरियूं खाई वञा ॿ खाई वञा खा न ॿ बुसरियूं सही ढ्रो थी वियो ख़ुदा जो हस्ते हाणे बसि मुंहिंजी रुॻे जान छुटे के समझा हाणे वञ मौलवी हे दफ़ो माफ़ी अथई अॻिते अहिड़ो कमु न कजांइ छाजी वञ मौलवी हे दफ़ो माफ़ अथई अॻिते अहिड़ो कमु न कजांइ चई न हथ खयई न दुआ घुरियई न को ॿाटायई बसि ईअं हथ सां इशारो करे चई वञ मौलवी मोटियुसि ॻोठ जे पहुतुसि 3-4 ॾींहं ते हाज़िरी हुई चई कोर्ट में आयुसि पहिरीं सॾु थियो ये पटे वाला आहिनि वॾा शोधा सॾु कई सुबुह साण मौलवी मोहम्मद इसाक अचे लिंग ढकनि ॿिया ख़ुदा ख़ैर करे जो फतवा ॿुधाइणी अथसि चई जेॾी महिल जज वटि पहुतुसि त मूंखे ॾिसी चई वञ मौलवी हे दफ़ो माफ़ी थिए अॻिते अहिड़ो न कमु न कजांइ उहे लफ़्ज़ जेके मखदूम बसरुद्दीन रहमतुल्लाह अलैह फरमाया उहे साॻा लफ़्ज़ न चई सुभान अल्लाह हां तू छा तो समझी त अल्लाह जा वली को घटि ॻाल्हि आहे हां सुभान अल्लाह मुझे बाबा साईं जन जे उस्तादन जे सिलसिले में मौलाना गुलाम हुसैन दुरेशानी पहवर जात जो आ केरा जात जो पहवर आ फुलजी स्टेशन जिलो दादू फुलजी स्टेशन जे पासे में साईं जो ॻोठ आ उते रहंदा आहिनि त ॿियो बुज़ुर्ग उन जे पासे में रहंदो आ उन चयोसि त गुलाम हुसैन चई जीअ चई अॼु पाट शरीफ में मदीने वारो साईं थो अचे वरी बि चओ न सुभान अल्लाह चई पाट शरीफ में मदीने वारो साईं थो अचे हल त सोने जो हली दीदार कयूं
चे कीअं भला महबूब करम था कन चे पाट में खूह आए सो खारो आ पाट जो खूह खारो आ पानी कड़ो आ सो उन खूह के मिठे करण जे लाइ मदीने वारो साईं अची रहियो चओ न सुभान अल्लाह हाँ हे रूहानी रमज़ू आहिनि मौलाना गुलाम हुसैन ऐं उहो ॿियो आलिम सगोरो ॿई गॾिजी विया आहिनि उहा रात वञी पाट शरीफ में गुज़ारी अथनि उहा पाट जेको बर्रे सगीर जो वॾो इल्मी दरसगाह ऐं दरगाह थी गुज़रियो उन पाट शरीफ जे अंदर उहो खूह खारो हुयो पानी कड़ो हुयो उन रात खां पोइ उहो पानी मिठो थी वियो अॼु ताईं उहो मिठो पानी जो खूह मौजूदु जंहिंखे शक हुजे किरायो मां थो ॾियांव पाट शरीफ वेझो अथव दादू जे पासे में वञी पुछा करे अचो त उहो खूह अॼु ताईं बि मौजूदु आहे जंहिंखे मदीने वारा साईं आया पिक मुबारक विझी खारे खूह खे मिठो बणाए विया सल्लल्लाहु अलैहि कया सल्लल्लाहु अलैहि कया रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझा दादा साईं रहमतुल्लाह अलैहि नालो हुन हजरत खुदा बख्श रहमतुल्लाह अलैहि दादा साईं मुरीद हुंदा हा हजरत मखदूम महमूद रहमतुल्लाह अलैहि खैर नाथन शाह जे पासे में साईं जी दरबार आहे ज़ात जो लाखेर हो बुजुर्ग छा केर जो ज़ात जो लाखेर राणे वटा रात नौनिया पोआयो लधी सू लतीफ चे दातर वटा दात कोन पुछे तो ज़ात जेके आया से अघी विया हाँ वो जुंग वली आ सही या रसूल अल्लाह त न निंड में न को ओझीराणी में पर सुजागी में हिनन अखियुन सामू ॾिठो मदीने वारा साईं आया ऐं हजरत महमूद जे हथ में हथ मिलायो वो जलवो जो ॾिठम त बेहोश थी किरी पियुसि हाँ इहो हजरत मियां महमूद साईं रहमतुल्लाह अलैहि ॾाढा साईं पिया फरमाइनि त काछे जे सफ़र में निकितो काछे जे सफ़र में निकितो ये बच्चा बंदखों जो टपियो त ॾाढा साईं फरमायो त मां बि हुजां ॿिया ॿ टे फ़क़ीर हुजनि असां को ईअं साईं जन थोरो अॻिते निकिरी विया साईं जन थोरो अॻिते निकिरी विया असां पोइते रहिजी वियासीं हिकिड़ो माण्हू झंग मां निकितो अचे साईं जन सां मिलियो साईं जन ॾाढो हुन सां प्यार ऐं मुहबत सां मिलिया भाकुर पातऊं जे असां डुकूं त साईं खे पुॼी न सघूं आस्ते हलूं त बि फ़ासिलो ओतिरो डुकूं त बि फ़ासिलो ओतिरो उहो माण्हू साईं सां ईअं भाकुर पाए हलियो कचहरी कंदा हलनि चे ईअं आवाज़ ॿुधूं पिया पर ॻाल्हि सम्झ में न पई अचे त छा था चवनि फ़ासिलो बि हुजे असांजो तकड़ा डोड़ी पहुचूं इहो माण्हू केरु आहे साईं जन सां मिलियो आहे पर पहुची न सघियासीं जे गच पंध ईअं हलिया पोइ अॻियों हिकिड़ो झंग आयो उन में उहो माण्हू झंग में अंदरि हलियो वियो पोइ असां वञी साईं जन सां मिलियासीं पुछोसीं साईं की भला इहो माण्हू केरु हुयो जेको तव्हां सां मिलंदो ॾाढो भाकुर पे पातवसि साईं फरमाए था बा इहो हज़रत शाह गोदड़ियो रहमतुल्लाह अलैहि इहो अड़े साईं उनखे त साल थी विया गुज़ारे वियो आहे जे बाबा वो जेको गुज़ारे वियो आहे उहो शाह गोदड़ियो इहो हुयो सो चई त मियां महमूद साईं तव्हां असां ॾे अचो था त कुझु वरी असां बि तव्हांजे इस्तक़बाल जे लाइ वधी आया आहियूं साहिब मज़ार वलीरा वली में शनासत वलियन खे वली सुञाणंदा आहिनि ॾाढा साईं फरमाए त हलंदे हलंदे फतू अल शाह जो दायरो आहे काछे में फतू अल शाह जो दायरो रात पइजी वई सियारे जी मौसम हुजे जे रात इते रहूं था पोइ सुभाणे अॻिते मंज़िल अॻिते हुजे रात उते रही पियासीं जे रात थी त चयोसीं सी थो लॻे बाहि ॿारियूं काठियूं जाम पियूं आहिनि पर उन बुज़ुर्ग जो चवण आहे त मुंहिंजे मुक़ाम मूं को बि काठी न खणे
जे काठी खणंदो या टंग भजेस या बाह भजेस या अख निकरेस, या बुजुर्ग जी जिंदा करामत। ॾाॾा साईं चयो, ॾाॾा साईं फरमायो त मियां महमूद साईं फरमायो त मुरीद खे चयो बा ये काठियूं खणी आ त बाहिड़ी बारियूं हथ सेक। फ़कीर वियो, काठियूं पियूं हुजनि सुकल, हीअं खयईं त बुजुर्ग जे कब्र में जा आवाज़ आयो, हूं हूं कब्र में आवाज़ आयो, हूं 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 जो ॿुधई त फ़कीर खे लॻी ॾकणी, काठियूं उते छॾी वठी भॻो पोइ चएसि साईं ॾाढो जलाली आहे, मूं पे काठियूं कयूं त कब्र मां हूं करूं पियो करे। चई भेणा तूं त को बुज़दिल आहीं। वरी ॿिए खे चयो, अबा पुट तूं वञ। वरी ॿियो वियो, उन बि हड़ काठियुनि जी ॿधी ईअं खणण लॻो त वरी कब्र मां आवाज़ थियो, हूं 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 जो थियो त वरी उन काठियूं फिटी कयूं, वॾी भॻो पोइ। तेसीं हज़रत मियां महमूद साईं रहमतुल्लाह अलैह बि जलाली बुज़ुर्ग हूंदा, पाण कावड़ में उथिया, गुस्से में पाण उथिया, वञी वॾी काठियुनि जी हड़ ॿधी ईअं खयऊं जो त वरी कब्र मां हक लथी, हूं हूं त मियां महमूद साईं फरमायो, फिटण तूं हूं मरी वियो ही त बि लालच नथो छॾी। बेड़ा असां दा सीअ में मरूं, काठियूं ॿारे हथ सेकींदासीं, सीउ विञाईंदासीं, तूं काठियुनि खे कंदे छा? यार मां काठियूं खयूं थो वञा, जेको करणो थी सो कर। साईं चवंदा आहिनि डायमंड कट्स डायमंड, हीरो हीरे खे कटे, ताक़त आहे न। कि मां यार काठियूं खयूं थो वञा, जेको करणो थी सो कजे। काठियूं खणी आया, बाहिड़ी बारियूं हथ सेकियूं, सुम्हण जी निमाज़ पढ़ियूं। रात जो हिस्सो गुज़रियो त हेॾो हिकिड़ो माण्हू पियो अचे, सो मानियुनि जो थो भुजेसि, चौरी खीर जी भुजेसि। खयूं आहे, मानी अचे अॻियों रखियईं, खीर बि रखियईं, हथ लातनि त ताज़ी ताज़ी गरम मानी। अबा हे ताज़ी मानी हींअर किथों आंदी अथई? चईसीं मां आहियां साईं फतूअल शाह जो बुहारीदार, मुंहिंजो ॻोठ हितां थोरो विथीर को आहे सॼो पंध जो, सो सुतो पियो हुउसि त साईं फतूअल शाह रहमतुल्लाह अलैह ख्वाब में आया, फरमाए त मुंहिंजा महिमान आया अथई मुंहिंजी दरगाह ते, उन्हनि खे मानड़ी खाराए। ज़ाल खे उथारियमि, मानड़ी पचायमि, हाणे गुंधण कोन्हे, छा कयां? ज़ाल खे चयुमि गुंधण को हुजे, मानी छा सां खाईंदा? भला गऊं खे ॾोह, चई गऊं त हींअर सिजल जो ॾुध थींदो, वरी किथों हाणे खीर थींदो? चई तूं ॾोह त सही, भला बिस्मिल्लाह करे ॾुधई त सही, आहे चौरी सॼी खीर जी भरिजी मिले। सो साईं हे खीर बि हे मानी बि खणी आयो। साईं जन फरमाया त अॻिणो काठियूं न पियो खाइण ॾे, हाणे वरी दावत थो खाए। वलक़द कतबना फि ज़बूर मिन बाद ज़िक्र अन्नल अर्द यरसुहा इबादिय सालिहून। रब तो फरमाए तसा ज़बूर में जिक्र का बाद में, नसीहत का बाद में या गाल ज़बूर में लिखी चढ़ी हुई त हिन ज़मीन जा वारिस उहे थींदा जेकी मुंहिंजा सालिह बाना आहिनि। केर? चो सल्लल्लाहु अलैहि या लाउड तुझे न बढ़ाई असां चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। हिन ज़मीन जे मथा रब्बुल आलमीन पंहिंजे दोस्तन पंहिंजे साले बानन के ज़मीन जो वारिस बनायो आ। तू चौंदे तो जरदारी जी हुकूमत आ, तू चौंदे तो फलानो वजीर आजम आ, फलानो सदर आ, पर हकीकत में रब बादशाही पंहिंजे दोस्तन पंहिंजे वलीयन के ॾेई छॾी आ। ॻाल्हि सम्झो था? हाँ
सुभान अल्लाह। सारी दुनिया जा वली अखिन जो नूर, सब शान वारा, सब इज्जत वारा, पर वलियन में वाह जो मुझे सिंध जे वलियन जो शान। सुभान अल्लाह। हाँ ये चवन तीअं पियो थिए। माई आई साईं पुटड़ो गुम थी वियो आहे, ॾाढो ॻोल्हियो अथऊं, ॾाढो तलाश कयो अथऊं। साईं महिरबानी कयो का दुआ घुरो। साईं फरमाया मां पुट जो नालो छा अथई? चईसीं नालो त सावण। छा? सावण। साईं फरमाया पेन पनो ॾियो। पेन पनो खणी लिखियो कंधीअ कां सवारिया जो सावण आयो, कंधीअ कां सवारिया जो सावण आयो। पन्ने ते लिखी पनो वेड़े अमा खणी वे। माई जो घर वञे त सावण अॻे ई घर वेठो आहे। हाँ? वली जे लफ्ज़न के रब मान ॾींदो आहे। वली जा लफ्ज़ फैज़ वारा हूंदा आहिनि। अल्लाह जे दोस्तन जो लफ्ज़ निकिरंदो आहे, वो लफ्ज़ रब जी तकदीर बणजी वेंदो आहे। वरी हाणे छा चवंदई? अदा भला जे करे वली आहिनि त हाणे ॾेखारियो किथे अॻे हूंदा हा किस्सा दास्तान करामतूं अॻियनि जूं, हाणे किथे आहिनि वली? चवंदा आहिनि कोन चवंदा आहिनि? ॿुधायो बाबा इहो हर दौर में ईअं थींदो आयो आहे। जेके बुज़ुर्ग हयाती में हूंदा आहिनि उन्हनि खे माण्हू कोन मञंदा, गुज़ारे वेंदा, पोइ कुबा ठाहींदनि, पोइ पढ़ विझंदनि, पोइ वॾा उन्हनि जे मथां मेला मल्हाईंदा, जहिड़ा हूंदा त उन्हनि जी मुखालफ़त कंदा। इहो सिंध जे माण्हुनि जो वरी इहो बि स्टाइल रहियो आहे, सम्झो था। सो हज़रत साईं सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैहि वटि हिकिड़ा हुजनि कोरी ज़ात जा कोरी। इम्तिहान वठूं ॾिसूं त भला बुज़ुर्ग आहे अथसि मणिया। साईं हीअं कयूं जो पंहिंजो पटका पातऊं, जुब्बा कुब्बा दिस्तारूं पाए, नमूनो बुज़ुर्गनि वारो, लठियूं हथनि में, वली सगोरा भरजी, खाजा खिज़र जा खलीफ़ा साईं सचल बादशाह वटि पहुता। सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बा ॿियो ख़बर? चइसि असां सैयद आहियूं, तव्हांजा महिमान। हाणे हुजनि कोरी ज़ात जा सॾा आहियूं सैयद। बुज़ुर्ग उथी बीठो, बाहूं ॿधई, ख़िदमत कई, मानी खाराई, पाणी पियारई, पाण पियो हथ धोराइनि, पाण पियो हंधु बिस्तरो विछाए ॾियनि। राति रहिया। हाणे सुबुह थियो त हिक ॿिए खे ठूठणी चवनि ॾिठी सचल हुजे, वरी सरमस्त हुजे, वरी बुज़ुर्ग हुजे, अलाह वारो किथे अलाह वारो बा हुजे, अलाह वारो त ख़बर न पवेसि। असां कोरी सैयद सॾायो अथऊं त कीअं ओल घोल थो थिए पियो। पाण में या गुफ्तगू पिया कनि, तेसीं साईं जन बि नाश्तो सुबुह जो खणी आया, मानड़ी खारायूं। साईं हाणे असां इजाज़त वठंदासीं। बुज़ुर्ग फरमाया था, वाह मां शेर शाइरी कंदो आहियां, जे चओ त पढ़ी ॿुधायां, हिकिड़ी काफ़ी ठाही अथमि। हा साईं ॿुधाए। पाण फरमायो कोरी आयो रे कोरी, ज़ात जी कई अथव चोरी, कोरी आयो कोरी। ईसा मूसा नौ यवां जो वेठल गाड़ी मोरी, कोरी आयो रे कोरी। खोड़ा गंबट राजू असांजो, राणीअ पुर तोड़ी, कोरी आयो रे कोरी। मथा को टंडे जो कोरी कावड़जी वञे, टंडे जे कोरिन जी ॻाल्हि न आहे, ओनो गंबर जे कोरिन जी ॻाल्हि आहे। ॾे ख़बर वलियनि खे ख़बर पवे थी या नथी पवे? इत्तकू बिफरासतिल मोमिनी वहुवा यनजुर बिनूरिल्लाह। मोमिन जी फरासत खां ॾिजो, जो मोमिन अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे। साईं सैयद अमीर अली शाह कड़े गंवर वारो, अञा बि हाल हयात आहे, मूंखे ॻाल्हि ॿुधाई। चईसीं मूंखे
के मानू बुधायो तो मातली में बुजुर्ग आयो आ दादू खो मुझा मुर्शिद करीम हजरत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह जे मुझके के तारीफ बुधाई तो दुर्वेश आला वारो आ सो मां बि कड़े को आयो सो मातली मुझो बुजुर्ग के भला दिसी अचा चे होटल ते मुझो मुरीद हो उन मातली शहर में होटल ते उन वटे जे चाह पीतम सो उन मुरीद पुछो सही कादे था वणो मुझे भाई बुधो तम बुजुर्ग आयो आ को दादू खो इते फजलाबाद में सो वना तो ज़ियारत करे अचा चे सही किथे वली किथे वरी बुजुर्ग ताके के भुलाए विधो आ टे शादियूं दस टे हाने वली के शादियूं कंदा आहिनि जा टे टे जे मुखे उन्हें होटल वारे मिड़ी जे बत्ती बरंदी आ न पासे में वरी ऊंदहि हूंदी आ परते ते रोशनी हुंदी आ पासे में ऊंदहि हूंदी आ वलियन जे पासे में जेकी हुंदा आहिनि से वरी कट्टर मुखालिफ इहो को खुदा जो दस्तूर आ कंधिए सुकाई कां बाहर बेला बोड़िए बाहर बेला बोड़िए कंधिए सुकाई कां दरिया तोते दाह नींदस ॾींहं क़यामत जे सोची हे मातली जो मानू मुखालफत पियो करे मां उतो कड़े में जो आयुस चई पंजो हाने आयो आया तो मिलंदो वना बुजुर्ग जी ज़ियारत कंदो वना चई जेडी मल आयुस तो साईं जन अकेला अकेला वेठा हो मां बचे मिलियुस हथ दई वेठुस तो मुखे दिसी ए मुश्की फरमायो तो शाह साहब वली बुजुर्ग अल्लाह वाला मर्द है न को ना मर्द ना है ना बा अब कुरान में मर्दन के चैन तई भी परणजण जी इजाजत मां जे पेरन ते किरी पिस सुभान अल्लाह हुन हुते होटल में गाल की साईंदर के के बुधायो हां सुभान अल्लाह फकीर हाजी गुल मोहम्मद अन्या जेरो आ अल्लाह खुश करेस केस हलियस कूड़ो केस थियो खून जो केस हलंदे हलंदे फाई जी सजा मिलियस फाई घाट में वठी आयस उतो साईंजन के खत लिखई कि भला मुर्शिदन करीमन के साईं मां हाने फाई घाट में पहुतो आया मुखे फाई था चाड़े तहां जो मुरीद आया का वाहर कयो साईंजन के खत लिखई पान खत जो जवाब लिखयोस फकीर तू फाई घाट में पहुतो ही पर जे फाई जे तख्ते ते पहुची त असां जी दुआ उतो तो के पहुंचे मोटाई तू दिलगीर न थी तो के सजा कोन मिलंदी तू बाइज्जत छुटी इंदे जी मां पियो सोचा साईं जो खत मुखे उते ओ ने कोठड़ी में मिलियो पढ़ियो मैं अखियुनि में गोड़ा बची विया पर सोचा पियो दाणे जिंदान में काल कोठड़ी में अची वियुसि हाणे थींदो हले छा चई त जेनी आखिरी तारीख़ हुजे जज अचे वेठो जेको फरियादी हुजे सो अचे जज जे साम्हूं रड़ कई जज साहब गुल मोहम्मद कंबराणी मुंहिंजो ॾोही न आहे इन खे छॾियो जज चयो भेण केस हली वियो सॼियूं शादियूं गायूं अॼु मूंखे फतवा ॿुधाइणी आहे चईसि बस मुंहिंजो इहो ॾोही न आहे इन खे छॾियो जज चयो वकील खे भेण चरियो थियो हिन खे वठी वञी चेंबर में वञी सेखारी सम्झाई छा थो चवे चरियो आहे छा जज वकील वञी सम्झा चई बाबा छा बि थी पए ज़मीन उथली पवे गुल मोहम्मद मुंहिंजो ॾोही न हिन खे कढो आहे अल्लाह वारे जी दुआ काॾे वञे हा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह वाड़े